असांजी गोलीअ वजह करे बची है न त तोखे जिंदान मिलंदो। ॾिसूं अॼु कंदो असांजे हिन हद मां भॼी ॾेखारे। बराबरि भॼ न त चेतावनी ॾींदासीं। भॼ भॼ। जमालो ज़ालिम मुझे पुछान मुखे बचा वो मारे छड़ींदा मुखे ज़ालिम। तोखे केर भी कुछ कोन चवंदो। मुझो इलाइको आ, जमाल खान जो इलाइको। जमाल खान इन इलाइके जो बफर शहर आ। ये गिदड़ तुझो कुछ भी बिगाड़े नथा सघन। मानो मानो त ॾिस सब ॾिठान हिते मुंहिंजी इजाज़त को सवाइ केर पक्षी खे बि नथो मारे सघे। तूं त इंसान आहीं। अरे भलो इन्हीअ में अथव, वापिस हलिया वञो न त गोलियुनि सां परूड़ करे छॾींदोसांव। हलिया वञो। जमाल खान तोसां असांजी का दुश्मनी न आहे। हलियो वञ न त मारे छॾींदासीं। अरे ही मुझे यार आ। हिनजे लाइ त मां पंहिंजी जान भी कुर्बान करे सघां थो। इहो सभु कुझु कंदुसि। जेकॾहिं पंहिंजी जान प्यारी अथव त वापिस हलिया वञो। ज़िद थो करी त सम्झ ॿिन्ही जा लाश विझई। हजिया। अरे पीहो मुझसे मुकाबलो कयो। वया ॾिनऊं खुड़नि ते ज़ोर। फाड़िया कई चाहे चा। सरदारी जी पग अड़े ही चौथे जवान जे सिर ते सुहाई थी जेको इन राज ऐं भाग के संभाले सके। हाँ इन में ही सभिनी जी भलाई आहे। इन पाकिस्तान में तॾहिं अमन थी तो जॾहिं अहिड़ो चौथो जवान इन राज जो सरदार हूंदो। सोराब तोखे सरदार साईं खे इहा सलाह ॾियणी पवंदी त हू सरदारी जी पग जमाल खान जे सिर ते रखे। इन में सभिनी जी भलाई आहे। खे इहा सलाह सरदार साईं खे ॾियणी पवंदी। जमाल
मुझी दिल थी चए त जेतिरो जल्द थी सके तू बालाज खान का मुरीद जे कत्ल जो बदलो वठ। अने मां बालाज खां बदलो जरूर वठंदुसि, पर कसबानू बदलो तू पांजो वठ या मुंजो, पर बालाज खान का बदलो वठण ते मुंजी दिल ठरंदी। तू उन जे इलाके में वञ ऐं मौको ॾिसी हुनखे गोली सां उॾाए छॾिजां। मां हुन जे इलाइक़े में जरूर वेंदुसि, पर मां तोखे इहो नथो चई सघां त पहिरीं मां प्लान कसबानूअ जो कंदुसि या मुरीद जो। या अल्लाह खे ख़बर आहे, इहो तोखे नथो ॿुधाए सघां। मूंखे यकीन आहे त तुंहिंजो निशानो दुश्मन जे सीने खे चीरे छॾंदो। अने दुश्मन सां अहिड़ी हालत करणी आहे जो दुश्मन जो अंजाम ॾिसी ॿिया माण्हू बि इबरत हासिल कनि। जमाल खान सां टक्कर खाइण खां पहिरीं 100 भेरा उन्हनि खे सोचणो पवंदो। अहिड़ो इबरतनाक उन्हनि खे मौत ॾींदुसि। इन जंग में मां तोसां गॾु हूंदसि जमाल खान, बेफिक्र थी वञ। न हनी न, इहो मुंहिंजो कमु आहे। हिन जेको कोहिस्तान में फितनो पैदा कयो आहे न, उन फितने खे मां ख़तम कंदुसि। मसलो 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 वरी कहिड़ो मसलो? मसलो 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 हे आबुत, जेकॾहिं मां सरेआम बालाज खे क़त्ल थो कयां, इहो मूं लाइ मसलो थींदो। राज वारा ऐं तर जा सरदार मूं लाइ ॾुखाइयूं पैदा कंदा, मुंहिंजे लाइ मसला पैदा कंदा। इहो मसलो ॾिसांदी मां बालाज सां अहिड़े तरीक़े सां विहण थो चाहियां त जीअं नांग बि मरे ऐं लठ बि न भॼे, जीअं किथे शक ई न पए। अहिड़े तरीक़े सां विहण थो चाहियां। हाणे आई ॻाल्हि सम्झ में? हा, हू कातिल आहे ऐं कातिल खे सरेआम क़त्ल करणु घुर्जे। इहो ई इंसाफ़ आहे। ख़ैर, तू थोड़ो इंतजार कर, हुन जो अहिड़ो हशर कंदुसि जो हुन जी ईंदड़ नस्लूं यादि कंदियूं। इंतजार कर। जेरो हूंदो त यादि कंदो न। मां हुनखे कॾहिं बि जेरो न छॾंदसि, कॾहिं बि न। सोराव खान, छो तू परेशान आई? चाचा साईं, मां हा हा चओ। चाचा साईं, मां इहो सरदारीअ जो भार पंहिंजे मथे ते नथो खणी सघां। त पोइ ॿियो केरु आहे जो इहो भार खणंदो? चाचा साईं, हिकु माण्हू आहे। कहिड़ो माण्हू? जमाल खान। चाचा साईं, जमाल खान ई उहो वाहिद माण्हू आहे जेको हिन सॼे कोहिस्तान जे राज ऐं भाग खे मुंहुं ॾेई सघे थो। छा हू राज़ी थींदो? हा हा चाचा साईं, छो न राज़ी थींदो? चाचा साईं, जेकॾहिं न राज़ी थियो न त चाचा बागली खे था चऊं, उहो पाण ई हुनखे राज़ी कराए वठंदो। त पोइ ठीकु आहे, बागली खे न्यापो ॾे त उहो अची मूंसां मिले। मोकिलियुसि था न्यापो चाचा साईं। पर तोखे या पक आहे त हू बागली सां बि हा कंदो? चाचा साईं, बागली हुनजे पीउ जी जाइ ते आहे ऐं मूंखे पक आहे त हू हुन खां इनकार न कंदो। जेकॾहिं इनकार कयईं त पोइ चाचा साईं, मां पाण हली वेंदोसांसि, मां पाण सम्झाईंदोसांसि त मूंखे पक आहे त हू मूंखे जवाबु कोन ॾींदो। ठीकु आहे, पर जेकॾहिं तूं चाचा साईं, तव्हां बेफ़िक्र थी वियो,
अल्लाह खैर खत। सरदार सिंह तव्हां मूंखे घुरायो आहे, ख़ैर त आहे? बागली मां चाहियां थो त तव्हांजे असांजे विच में जेके ग़लतफ़हमियूं आहिनि, ख़ासि तौर ते जमाल जे विच में ग़लतफ़हमियूं आहिनि, उहे दूर थियणु खपनि। छो जो हयाती अलाए घणा पोइ वक़्तु मिले न मिले, पर इहो सभु कुझु तोखे करिणो आहे बागली। जेकॾहिं जमाल चाहे त मां उनखे सरदार बणाइण लाइ तयारु आहियां। इहो तव्हां छा पिया चयो? बागली हाणे इहो सरदारी जो बार मां नथो खणी सघां। सोराबु बि इनकार कयो आहे ऐं बालाच जे लछणनि जी त तोखे ख़बर आहे। पर सरदार साईं बालाज बसि बालाच जो तूं फिक्र न कर, उनखे मां पाण ई मुंहुं ॾींदुसि। पर सरदार साईं मां बालाजी जी ॻाल्हि कोन पियो कयां, मां राज जी ॻाल्हि थो कयां। छा तव्हां सम्झी सघो था त राज वारा कंहिं ॿिए जे मथे ते पटको ॿधणु पसंदि कराईंदा? छो न कंदा? मां उन्हनि जो सरदार आहियां। राज जो मुस्तक़बिल सरदार जे पग जे वरनि सां ॿधल हूंदो आहे। बागली तूं सोचे सघीं थो त जेकॾहिं इहे पग जा वर कंहिं कमीणे कम ज़र्फ़ जे मथे जी पग ते वरिया त ऐं उहे साॻिया वर ॿीण ते ग़रीबनि जे गिटीअ जो फाईअ जो फंदो साबित थींदा। बागली ऐं मां नथो चाहियां त मुंहिंजो इहो ग़रीब अवाम ईअं बेदरियाफ़्तो पीड़िजे। हाँ चाचा बागली, असीं चाहियूं था त जमाल ख़ान जहिड़ो चौथो जवान उन जे ई मथे ते इन राज जो पग सूंघे थो। पर सोराब ख़ान किथे वक़्त जा वर वक़्त जे वाचूड़े ते राज खे फेराए बालाज खे जमाल जो वेरी न बणाए छॾे। हूअं वरी बालाज कंहिंजो सौखी रहियो आहे चाचा बागली, जो हाणे रहंदो बुराई ऐं भलाई जो ॿिनि पुड़नि में तोरण जो वक़्तु अची वियो आहे चाचा बागली। तौर में भले बुराई भलाई खां वज़न में खणी हुजे चाचा बागली, पर उनजी अहमियत बुराई खां वधीक आहे। उन करे जमाल ख़ान बुराई ऐं भलाई जे फ़र्क़ खे चङी तरह महसूस करे थो ऐं उनखे सम्झे बि थो। चाचा बागली तव्हां जमाल ख़ान खे सम्झाइण जी कोशिशि करियो उनखे सम्झाइण जी कोशिशि। जेकॾहिं अञा बि न मञई न, पोइ मां पाण वेंदोसांसि, मां पाण उनखे सम्झाइण जी कोशिशि कंदुसि। हा चाचा बागली, मां पूरी कोशिशि कंदुसि त हू असांजी ॻाल्हि सम्झी वञे। तव्हां सही था चओ, पर तूं सोच न बागली, हींअर सोचण जो वक़्तु न आहे, कुझु करण जो वक़्तु आहे। बागली जेकॾहिं असां अञा बि देरि कई त हिन राज जा माण्हू अहिड़े उने खूह में किरंदा जिन खे ॿाहिरि कढणु ॾाढो मुश्किल थी पवंदो। सरदार ईअं न थींदो। तव्हांजे राज सदाईं पंहिंजो सिर मथे करे करे हू क़यामत ताईं कंहिंजे बि अॻियां सिर न झुकाए, पर हू हमेशह पंहिंजो सिर मथे करे सुरखरू थी दुआ कयो। मां वञां थो। ख़ुदा हाफ़िज़। चाचा बागली न, ईअं नथो थी सघे। पहिरीं त इन सरदार खे मुंहिंजी शिकिल खां नफ़रत हुई, ऐं जॾहिं पुट ॻिचीअ में पियो अथसि तॾहिं इन सरदार खे मां यादि आयो आहे। जमाल पुट ईअं न आहे, उन ई पुट खां आज़ादी ॾियारण जे लाइ त हू तोखे पटको पाराए रहियो आहे। ॾिस जमाल पुट, जेकॾहिं तो हिमत न कई न तॾहिं राज ग़ुलामी जे ज़ंजीरनि में जकड़जी वेंदी ऐं ग़ुलामी
उहो अज़ाब आहे जंहिंमां जान छॾाइण ॾाढी मुश्किल थी पए। हिन सॼे राज खे हिन ग़ुलामीअ मां आज़ादी जी नेमत तोखां सवा ॿियो केरु बि नथो ॾियारे सघे। ॾिस जमाल पुट, हा कर। चाचा पागली, तूं इन सरदार जी चाल खां वाकिफ़ न आहीं। इहो सरदार पंहिंजी सरदारी जी पग मूंखे बदिराए मूंखे आङुरियुनि ते नचराइण थो चाहे। न, इहो हरगिज़ न थींदो। न ॿधंदुसि इहा सरदारी जी पग मां। चाचा पागली, आज़ादी खैरात में न मिलंदी आहे खैरात में आज़ादी ॿिन्ही हथनि सां खसे वठबी आहे। तुझे हिन सरदार शेर मोहम्मद जे बाहुनि में ताक़त जो पंहिंजे पुट बालाज सां छेड़ो जोटे आहे ताक़त ऐं छिनी हासिल करे पंहिंजे राज जी आज़ादी। कनोक सरदार शेर मोहम्मद खान इन जे हूंदे राज बाग जी तकदीर बदली। सॼो कोहिस्तान ॾिसंदो, तू बीते मां बीते। ख़ुदा बि हुन क़ौम जी तकदीर नथो बदिले जेसि ताईं उहा क़ौम पाण पंहिंजी तकदीर बदिलाइण जे लाइ मैदान में नथा लहनि। हुननि जी तकदीर बि तूं संवारे सघीं थो। तूं हो बि हिन सूरत में जॾहिं सरदारी जूं तूं वागूं संभाली। हिन सॼे कोहिस्तान जे ग़रीबनि जूं अखियूं तो में खुतल आहे। जमाल पुट, ॻाल्हि खे सम्झ। इन में रुगो हिकु माण्हू जी भलाई न, पर सॼे कोहिस्तान जी भलाई आहे, सॼे राज वारनि जी भलाई आहे। चाचा पागली, ॻाल्हि ॿुध। इंसान पंहिंजे मौत सां नाहे मरंदो। जेकॾहिं इंसान मरंदो त पंहिंजे ज़मीर सां मरंदो। हिन कोहिस्तान जे माण्हुनि जो ज़मीर मरी चुको आहे। हे सरदार जे अॻियां जीअरा लाश आहिनि, बुतुनि न कुझनि था न ॻाल्हाइनि था। उन्हनि माण्हुनि जे लाइ मूंखे थो चई त मां उन्हनि जे सरदार थियां, सरदारी पग ॿधां। भला मूंखे इहो ॿुधाए, इन्हनि जेरनि लाशनि में रूह फूकण जे लाइ को अॻिते वधियो? कंहिंखे त अॻियां अचिणो पवंदो न। या वरी को ॿियो ॿाहिरां अची असांजे वॾनि जे अजनि ते आखेरा ॾींदो? छा तूं चाहीं थो त ईअं थिए? को धारियूं माण्हू अचे ऐं हिन कोहिस्तान में ॿियो को अची राज करे? पुट, थोरो सम्झण जी कोशिशि कर। सरदार हार मञी चुको आहे। जेकॾहिं बालाज खान पग संभाली न त वॾी तबाही थींदी। जंहिंजे सेक खां तूं ऐं मां ॿई बची नथा सघूं। वधीक तुंहिंजी मर्ज़ी। चाचा पागली तो गनोखे तो सरदारी ले न समझी मां समझी बुरा मैं समझी मां गनोखा तो गनोखे सरदारी चाल है। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।